शरीफ ॾिठो ई न मां चयो मां न कयो माई बसरा भला कच्चे हुई जा जो यको ज़ाहिरी कोन थी अबा बसरा केड़ी कच्चे तेड़ी पकी हो जा फकीर त फिरंदा था वतन पिया वो ॾिसी मिठाई घुरबी आ शरीफ न त केड़ो कंहिंजो कंहिं वटि कम ओ अब्बा हर को प्यार जो मुखियो आ प्यार जो न त को कहिड़े लड़ी बि कोन वञे ये ता है पर खबर पे माई बसरा ना केड़ी खबर सुभाणे मां बहादुर बच्चे दे घर जी पक्कल मानी खणी वेंदुस मामा मानी त बहादुर ॾे खणी वेंदे पर तू हिनमहिल ताईं गोश्त त कोन वठी आहे गोश्त बची वेंदो बच्चा जीअं ताज़ो गोश्त आयो न तीअं वठी वेंदुस मामा वो भी महल सां वठी अचे हा न बाबा पारू थो गोश्त इन्हे जे लाज न वतो सुबह जो सवेल वञी ताज़ो गोश्त वठी वेंदुस ऐं हा मामा कचड़ा कचड़ा मेहा ॾिसी उहे बि वठी अची जाए बहादुर खे गोश्त में मेहा ॾाढा वणंदा आहिनि बस अब्बा हाजी असां जो भी मथो कॾहिं कॾहिं चरख थी तो वञे पियो हाणे हेड़ी सुलझणी छोकरी मुड़स सां प्यार करण वारी उन्हे जे लाइ भी ॿ लफ़्ज़ ग़लत थी था वञनि हाणे छा कयूं मासी बसरा तू त बस कर अम्मा ससुई तू ही खणी माफ करीस माई बसरा ओखी सोखी में कम थी अची यो तारी बहादुर बच्चे बिना जी सिफारिश कई आ बहादुर जे करे माफ कयां थी मासी ओ अमड़े तोखे त ख़बर आ पामड़ी वात जी ये लड़ लड़ आया ताकि दिल मुंहिंजे में का भी खोट काने का सच पुछे ना अमड़ हे बदी ह तहां खां परे माके इए गुज़रिया डर त मां जेल काटियो आ ससी बसरा के दिल में कौन हुंदी थई मामा मासी भी त ॾिस न अंदर थी साड़ी हाणे भाप कर छड पे खड़ी जिंदगी तबु पाण मां यो वकर कढ तुंहिंजे करे माण्हू मूंखे अलाए छा छा था चई वञनि मजन साईं वकर नाग कई दान ये नोड़िए कई जवन वकर लबु कलम सिधो हो अज भी सिधो धूड़ आई हा जो ॻाल्हि तूं करे आयो या मां यो मूं तव्हांखे अॻे ॿुधायो त मुंहिंजो छोकिरो अंदर आहे इन करे हुनखे ॿाहिरि कढण जे लाइ पुछड़ी ज़रूर हई कर बाक़ी दुश्मन त दुश्मन ही हूंदो आहे पुछड़ी हणण सां मथां मुंडी ते लता चई मजन साईं जेको न मुंडीअ ते लत रखंदो आहे उन खां छॾाण नबूकंदार खे ईंदो आहे माना तूं न मुणंदे सुठो अथई था न कर त बहितर आहे चवंदा कोन न त पंहिंजी गतियार गॾह खे पेरे पइबो आहे तूं छा थो सम्झे न वो त हू तोखे छॾे ॾींदा हो न छॾीनि आउं हुननि खे कहिड़ो छॾींदुसि मतां वरा नुक़सान पवे माशाअल्लाह सां दुनिया वॾी आहे किथे न किथे छां ॻोल्हे वठंदो नथो मुणी त तुंहिंजी मर्ज़ी बाक़ी तकलीफ़ ज़रूर ईंदई वञण जी हाणे कहिड़ो आहे सुख सां वेठो आहियां जे सुभाणे सुख था वेंदुसि तकलीफ़ त अचे पई उहा असां पियो इहो ख़्यालु ज़रूर रखजांइ त मुंहिंजी ज़मानत थी वेंदई मौजन साईं अफ़सोस आहे अहांजी ज़मानत ते आऊं नाराज़ छो थींदुसि ठीकु आहे न वो पर दुश्मन असां ॿिन्हिनि जा साॻिया अथई इहो नबूकंदार कॾहिं न विसारींदो साईं मौजन साईं कॾहिं न विसारींदो छो त पुट ते टिंडियूं चलनि थियूं त वॾनि थियूं कोन्हनि दिलावर जो रूह तड़पे ऐं मां आराम सां सुम्हां ख़ामोश रहां आयो त हू बराबर ख्वाब में हो पर चई त सच वियो
तो सोडा मां तुझी पनाह में हुस मुझो नंग तो वट साम हो पारियो तो दिलावर मुझे ही लायक में वियो न यो तो मुझो ही मेहमान सच चई दिलावर सच चई पर हाणे मां भली तक कदे भी कोन छॾींदुस दिलावर तुझो पलाद मां जरूर कंदुस तुझो पलाद वो मां कीअं बख्शाउनी पली तखे जंहिं बेगुनाह दिलावर जहिड़े दिलेर दोस्त खे मारियो मां तुझो पलांद जरूर कंदुसि दिलावर सूबेदार सिकंदर मुझे हथा मरदो ऐं अॼु ई मरंदो दिलावर अॼु ई मरंदो थोड़ा अधरात जो केॾां निकितो बाबा साईं के कम सां पियो वञा पर अव्हां केॾां निकिरी पिया हो मां त होॾां पिया आहियूं बाबा साईं ख़ैर में बाबा लौंग ऐं उनजी घरवारी जे लाइ मामिलो तमामु वधंदो थो वञे दुश्मन लौंग जी ज़मीन ऐं ज़ाल खे निशानो बणाइण था चाहिनि बाबा साईं अव्हां अपा वॾा असांजे कुणब कबीले जा चङा मुड़ुस आहियो अव्हां खां भला कहिड़ो लिकाइणो आहे बाबा साईं मां वञा थो दिलावर जो पलाद करण दिलावर जो पलाद पर कंहिंखां सोडा जंहिं बेगुनाह दिलावर खे मारियो वो तो सूबेदार सिकंदर हुयो जंहिंखे हाशिम दिलावर जे पलांद में ज़रे घटि मारे चुको हयाती वस बची वियो पर हाणे न बचंदो बाबा साईं न बचंदो न असांजूं अमानतूं मारियूं आहिनि बाबा जेके मुआ से त हाशिम वारनि जा माइट हुया ऐं उहे ॿई दुनियूं ठही वियूं आहिनि पाण में पर सोडा मां तोखे ॿियो ॾोह करणु कोन ॾींदुसि मञा थो त तो में गैरत जा दाणा आहिनि जेके तोखे राति जो सुम्हणु कोन ॾींदा हूंदा पर तो अचानक पलांद जो सोचियो इहो मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे बाबा साईं दिलावर आयो हो मूंखे ख़्वाब में हक़ीक़त ॿुधायो मूंखे बाबा साईं मूंखे मयारी करे वियो मूंखे चयाई त सोडा सुकून जी निंड तो सुम्ही जॾहिं त मुंहिंजो कातिल अञा ज़िंदा आहे तुंहिंजे अखियुनि जे आॾो पियो थो घुमे ऐं तूं चुप आहीं सोडा 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 ख़्वाबनि जी दुनिया मां निकिरी अच हाणे दिलावर हाल हयात कोन्हे ऐं ॿियो जेको हाशिम सूबेदार सिकंदर ते हमलो कयो उन जो फ़ैसिलो बि थी चुको आहे सिकंदर हाशिम खे माफ़ कयो हाशिम केस मां आज़ाद थी चुको आहे पोइ छाजा तो पलांदो गाड़ी हाँ सोडा इहो तुंहिंजो फ़ैसिलो जज़्बाती फ़ैसिलो आहे सोडा मुंहिंजो तोखे हुकुम आहे इन मामले में हथियार न हलाए अस्सलाम वालेकुम रईस काबू खान वालेकुम सलाम
असांजी जोई में? दरअसल काबू खान एसपी साहब मूंखे हेडक्वार्टर ॾाढो सुठो। माना त तव्हां हाणे मुंहिंजे तर में ड्यूटी कंदव? हा रईस ज़रूर तव्हां हुकुम त कयो। सिकंदर खान, मुजन ऐं लौंग वारनि जी दुश्मनी जे कारण बाबति त तव्हांखे सभु ॼाण आहे। लौंग जी ज़मीन जी हिफ़ाज़त ख़ातिर मूं कुझु माण्हू छॾिया आहिनि, पर तव्हांजे साथ जी ज़रूरत पवंदी। रईस तव्हां रुगो हुकुम कयो, ज़मीन वारे हंधि पुलिस चौकियूं क़ाइमु करे छॾियां। इहो त मूं बि सोचियो हुयो, पर फ़िलहाल ॾिसूं त छा थो थिए। पर जेकॾहिं मामिलो वधे त चौकस रहिजो ऐं पहुचण जी कजो। हा रईस, मां ज़रूर पहुचंदुसि। बल्कि मुंहिंजा माण्हू सिविल ड्रेस में ज़मीन वारे इलाइक़े में ड्यूटी सर अंजाम ॾींदा। इहो त तमामु सुठो थियो। ठीकु आहे रईस, पोइ असांखे इजाज़त। चङो। अस्सलाम वालेकुम हाजी शरीफ। वालेकुम अस्सलाम। चाचा भलिया खुश फेरा मस को पैर पातो थी पंहिंजे धी जे घर। हाजी शरीफ तोखे त ख़बर ई आहे मां धीअरुनि जे घर में पाणी। बाबा ये केड़ियूं ॻाल्हियूं तो करीं तूं? धी जो घर भी तो तू ही चूंडियो हुयो न? हाँ धीअ, पर धी जे घर हर हर वञण बि ठीक न आहे न। बाबा हेॾे अरसे खां पोइ त आयो आहीं। आयुसि त सही न बाबा, सोचियमि त धी जे घरां चक्कर बणी अचां ऐं उते ई वरी बहादुर सां मिली अचां। चाचा भलिया कम ब ऐं सांगो हिकु। हाँ हाजी, दुनिया जा कमकार छॾी कोन था। अॼु भला मानी पचाई अथव, महिमान मोड़ो को आयो छा? बाबा बहादुर चाचा हाजी की चयो हो त ससुए खे चओ त मेहा ऐं गोश्त पचाए मोकिले। मां हुन जे लाइ मेहा ऐं गोश्त जी भाॼी ठाही आहे। भलिया मां भला दुकान तो थी अचां? हाँ जी भले, पंहिंजो कमकार लाइ तकड़ न कजांइ। मां हीअं हुयुसि हीअं आयुसि ऐं मानी खयूं वञजांइ ओॾे मता मूंखे पंधु कराई। हाँ जी तू फिक्र न कर। हाँ बाबा बहादुर भी खुश थींदो त तहां मानी खणी आया आहियो। अम्मा ससी तू चाचे पले के अंदर एसी में विहार तो मां कम लाइ अचां थो। पके मोटा फकीर भी फिरंदा था वतन पिया। अदा सुमर गैर ता है कट जो विच वक्तियूं पालम लगो वेठो आ अदो पले कागे विया बसरा वो विया धी सां मिलण ऐं पोइ ईंदो बहादुर सां मिलण। तू न वई छा? हूं त बिट्टो वेठा आयो बीठा आयो जाथे काथे हिक बे खां छिजो ई न था पिया। बसरा जाॾे काॾे वञण सुठो न आहे। वो विया धी ससीअ सां मिलण। पो तू खणी बहादुर सां ई मिली अचे हां। पर हा तुंहिंजो कम पले सां तुंहिंजो बहादुर सां छा वियोड़े दा? माई तूं त सुख सां वेहणी कान ईंदी आहे। अल्लाह रख धणी हिम्मत थोड़ी गुस्सा बहुत। वाह वाह तोखे भी सुमर सच चवण ते बिठा थी लगे पई कावड़ थी अचई पई। माण्हू था चवन पिया त इहो सूमर ऐं पलियो हंजन जी जोड़ी आ। कावड़ थी लॻेसि पई। मासी ख़ैर आहे छा ते अचे बाबा खे तंग कयो थी? हा माने पापा या सोनी सां घर
इन्हे करे मां तंग कयो थमास। एड़े ॻाल्हि त ॿुध, हिन घर सां मुंहिंजो सालन खां अच वञ जो रस्तो आहे। तूं आई कल्ह कल्ह को ॾींहुं हा ॿी हा त ॻाल्हि ॿुधाए त तूं वञी ससुरीअ खे टपाल पहुचाए आई छो? छा थी चवीं? कहिड़ी टपाल मासी? अबड़े मां तोखे पंहिंजो सॼण करे हाल ॾिनो। मांखे हिन घर जी इज़त प्यारी आहे, तॾहिं ॿुधायो मां त अमड़े ससुईअ जा पेर सिधा न आहिनि सिधा। ऐं तूं आजो वधाए चढ़ाए वञी हुनखे ॿुधाए आई आहे। हाणे माई आजो मिटा फूकू वटे थी घुमंदी। मासी तो जो अचे मूंसां ॻाल्हि कई त मुंहिंजो कमु हुयो त मां वञी ससीअ खे सम्झायां न। ईअं सम्झाए तूं जीअं तो हुनखे सम्झायो। सम्झाइसि पई त मुंहिंजे बारे में मछराइसि पई। सम्झाइण जे माॻ माई तो त मुंहिंजो अचण वञण जो रस्तो बंदि करे छॾियो अथऊं। मां तोखे त वॾी सुठी शरीफ़ सम्झंदी हुअसि, पर तो त वॾा कम ॾेखारिया। मड़े सोहणा टूह पटनि ते पिया आहिनि, खाइण जा हुजनि त गिड़काए वञनि। तूं बि ॾिसण जी चङड़ी बाक़ी वॾी मेसनी निकिती। हा अड़ी मासी चवी बि पाण वरी दमान बि मूंसां थी करी। अमड़ मां छो तोखे धमकाईंदसि हा या तोखां ड्रिजंदसि त तूं कांबू खान जी भेण आ तंहिंजे करे मां वतंदसि लवाईंदी तोखां। ॻाल्हि चई मां सिधी मुंहं साम्हूं मिठिया लॻई त भली लॻई। मासी मुंहिंजो हरूभरू मथो ख़राब न करे। हल छा त मेसणी हुई, छा त गुल थी कढे। हाणे तूं मूंखे धमकियूं थी ॾे पई। अड़ी अमड़ कल्ह कल्ह को ॾींहुं अञा हिते पेर पातो थी, तोखे पूरे हिन घर जे वजूद जी ख़बर बि कान्हे। पाण खे अलाए छा थी सम्झे, मूंखे ख़बर ई कान्हे। राज जी तड़ियल है राज जी, वञ त सही पेकाणे दर ते। मां चवां थी ज़बान संभाले ॻाल्हाए ऐं टरी वञे था। एॾे ये तड़ियूं ॾेई ॿियनि सां ॻाल्हाए। मां वञा थी वञा। हा माईअ जी त ॾिस चाले फिर कोई फिरी वियो अथई। धमकियूं थी ॾे पई। अड़ी बसरा कचे हुजे जा पके मोजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। आईंदा न मां साईं ॻाल्हाई त इन्हे अचण मुड़साई जे खां अॻ में निड़ीअ ते लत ॾेई ज़बान पटे कढंदी साईं। मदद से मां जो बची आ ये पुलिस न रसे न भई जा भई चट ॾिसी आ। ये न वो ये वो चाहता समझन मुझन अंदर आए तू आजादी तक घूमी सकदा। गुलज़ारा कुछ कम के पचो आ बाबा साईं। उनके बटे रुपया उछले ॾ जाए ऐं चइजां कम सफ़ा डोर ते करे ॾे। ठीक है बाबा साईं, आज हुकुम ना वजी तो वनास। ये चतियूं न असल मारो घुमाए ॾे मारो। मुजीब सुभाणे पेशी है न वो कमदार ॾिसां केर तो शायद ही ॾे। जे शायद न आया त मुंहिंजी ज़मानत थी वेंदी। पोइ गॾिजी ॾिसी वठंदा सभिनि खे। मौजा न साईं यार लाहौती न सफ़ा बाड़ जो तरो निकतो। छॾ मंडे के वारीअ में ॾिसां तो त कहिड़ा तो पाड़ा मारे। अब गुलज़ार आडो गुरुड़ी आ बाबा। न ॿुध पंहिंजे कम ते ध्यानु ॾे। हिकु धारी लौंग जो त अचे न असल मथो कचो करे छॾीसि त ज़मीन ते पाणी खाइण वारो बि न मिलेसि। ईअं ई थींदो बाबा साईं, ईअं ई थींदो। गुलज़ार सां अॼु ई मिलजांइ ऐं उनजी पुठी ठपे अचिजांइ। बाबा साईं जो हुकुम आहे त मां अॼु ई थो वञा मिलास। डंडन जी